नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मैड में ख़बर ॾींदा हलूं त KTN न्यूज़ जे नामियारे अदीब सिंधी अदबी संगत जे मरकज़ी प्रेस तर्जुमान आज़ाद अनवर कांदड़ो ऐं ॿियनि ते PTI जे बाअसर अॻवान न्याज़ बुरड़ो जे वाठे जी फ़रियाद ते मेड़ जे B सेक्शन थाणे पुलिस पारां धमकियुनि जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब मेड़, ऐवान सहाफ़त मेड़, सिंध प्रेस क्लब मेड़, मेहरान सोशल फारम मेड़, मज़ामती फारम समेत 3 सियासी समाजी वापारियुनि सहाफ़ियुनि तंज़ीमुनि जे सॾ ते सहाफ़ियुनि ऐं सुञाण धड़नि पारां अब्दुल रहमान कंबराणी, मंजूर मैसर, मोहम्मद अली शेख, हाजी मोहरम सोलंकी, अब्दुल गनी मीराणी, बाबू सुमरो, इलाही बख्श चांडियो, अब्दुल हक खोखर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे मुख़्तलिफ़ रस्तनि सां प्यादल मार्च करे घंटाघर चौक वटि ऐवान सहाफ़त आॾो चोथे ॾींहुं बि धरणो हंयो वियो। सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ मेड़ में चोथे ॾींहुं बि सरापा एहतजाज बणियल। हिननि DIG हैदराबाद, SSP दादू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त दाख़िल कूड़ो केस खारिज करे सहाफ़ी सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।